टेक्निकली आदमशुमारी थींदी आहे हर 10 सालनि खां पोइ, त 2017 में थी त हाणे 2027 में थियणी हुई, पर MQM जी फरमाइश, ॿिए जी फरमाइश, पीपल्स पार्टी जी, त चवनि त ठीकु आहे भई हाणे करायो। हाणे इन में बि ॾिसो आदमशुमारी ज़ाहिर आहे त हिकिड़ो डेलिकेट मसइलो न, ऐं हिन खे को माण्हू ईअं इग्नोर बि नथो करे सघे। हाणे थिए पई त हीअ जेको पहिरीं त चाहो त हिकिड़ो फ़ौजी जवान बि गॾु हूंदो, कानून लागू कंदड़ को न को गॾु हो, जेको 2017 में थी, त हू जेको अमलो ईंदो उहो बि थोरो ख़्यालु कंदो, हीअ बि नोटिंग कंदा, फ़ौजी जवान बि नोटिंग कंदो। हाणे हिन दफ़े छा थींदो त हू अकेलो हमरा ईंदो टैबलेट खणी ऐं हुन में डिजिटली हुनखे फीड कंदो। असां वटि किथे वेंदो किथे न वेंदो इन जी हिन दफ़े जेका पहिरीं मार्च खे थींदी इन जी का ख़बर न आहे, ऐं न हुते को चेक एंड बैलेंस आहे। मिसाल हिकिड़ो चेक एंड बैलेंस इहो थी जेको मूं तव्हांखे चयो, ॿियो इहो हुजे थो त हिन दफ़े जेको ॿुधूं पिया त सेंसस जेके आहिनि आदमशुमारी जेका बि हू अमलो करे ॾींदो उहो ॾींदो वञी असिस्टेंट जेको इलाइक़े जो असिस्टेंट कमिश्नर आहे उन वटि हू पोर्टल ते पंहिंजो डेटा मोकिले ॾींदो। हाणे असिस्टेंट कमिश्नर खे जेको मुबैना तौर ते चयो पियो वञे त असिस्टेंट कमिश्नर खे इहो इख़्तियार नाहे त हू जेको बि हेठि मास्टर या क्लर्क जेको बि करे ईंदो उनखे वेरीफाई करे। वेरीफाई जो बि इख़्तियार वेरीफाई जो इख़्तियार न। हाणे इहो मुंहिंजे लाइ बिल्कुलु हिकिड़ी अजीब ग़रीब ऐं ग़ैर मंतकी ॻाल्हि आहे त पोइ छा असिस्टेंट कमिश्नर हिकिड़ो जेको टपाली आहे छा तव्हां हुन जमा करायो पिया ऐं हुनखे वेरीफाई करण जो अगरि तस्दीक करण जो यानी जेको वणे लिखी अचे। ॾिसो 2017 हुन खां अॻु के ज़माने में कब्रिस्तान जी क़बरनि ते बि शीन लिखियलु हूंदा। शीन मतिलबु हू शुमार थी वियो न, घरनि जे ॿाहिरि शीन लिखियलु हूंदो आहे। त ॻाल्हि इहा आहे त हीअ अगरि वेरीफाई न थींदो त जेको वणे हू जेको बि न्यूमरेटर आहे न्यूमरेटर उहो जेको वणे लिखी ॾेई छॾे, असिस्टेंट कमिश्नर हुनखे वेरीफाई न करे सघंदो। इहो तमाशो अजीब आहे। टियों मूंखे अजीब तमाशे जी ख़बर पई त भई हिन दफ़े जेको फॉर्म ॾियनि पिया जेको भरबो आदमशुमारी जो 2017 में, हुन खां अॻु बि पहिरीं थींदी घर शुमारी त ही घर आहे, पोइ हिन घर में 5 फ़र्द आहिनि, 6 भाती आहिनि, 8 भाती आहिनि। हिन दफ़े घर ई कोन पिया ॻणनि, घर न पिया ॻणनि, सिधो हेड काउंट ते हलिया विया। हेड काउंट ते त पोइ सुभाणे अगरि मुंहिंजो घर न ॻणी त आउं किथे वञी चैलेंज कयां? ज़रा मुंहिंजो घर न ॻणियो वियो त माना मुंहिंजे घर जी फैमिली खे बि न ॻणियो वियो। अगेन नॉनसेंस ॻाल्हि आहे। त तव्हां पहिरीं यूनिट खे ॻणंदो ऐं यूनिट जी बुनियाद ते तव्हां ॾिसंदो त हिन यूनिट में यानी घर यूनिट उन यूनिट में केतिरा भाती रहनि था नथा रहनि। पोइ त तव्हांखे घर वञण जी ज़रूरत ई न आहे। सदर जे बारात उते किथे बीह रहो, आए चंद्रीगढ़ रोड ते माण्हू ॻणणु शुरू करे छॾियो। तव्हांखे हुनखे कंहिं सिस्टम में आणिणो आहे त यूनिट में आणींदो न। घर हिकिड़ो यूनिट आहे। सो हिकिड़ी अजीब ग़रीब ऐं लॉजिक न आहे इहा। ऐं हिन में बहरहाल सिंध जे माण्हुनि खे ज़रूरु काउंट कराइणु खपे। इन करे न आहे त को बेईमानी करणु खपे, न बेईमानी पाण करणु खपे, न कंहिंखे बेईमानी थियणु ॾियणु खपे। जेको फेयर ॻाल्हि आहे, को वॾी आबादी थियणु को फ़ख्र जी ॻाल्हि कोन्हे। आउं सम्झां थो हीउ पाकिस्तान जो वॾो मसइलो आहे ऐं सिंध जो बि वॾो मसइलो आहे त आबादी वधंदी वञे। लेकिन इहा त जेका आहे सो आहे। छाकाणि त इन ई आदमशुमारी जी बुनियाद ते तव्हांजी सुभाणे क़ौमी असेंबली जूं, सूबाई असेंबली जूं सीट्स ठहंदियूं, सॼो डिलिमिटेशन, कोटास, एवरीथिंग, हर शइ चेंज थी वेंदी। एवरीथिंग वुड चेंज। तंहिंजे करे जेका फेयर ॻाल्हि हुजे, चाहे शहरनि में या ॿारहड़ी में, जेका फेयर ॻाल्हि हुजे उहो थियणु खपे। सो सिंध जे माण्हुनि खे ज़रूरु हिन मामले ते हिनखे इग्नोर न करणु खपे।